Welcome to Time News Studios. You are watching 11 AM Bulletin. सिंध जे बेटन ते वफाकी वालार ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख्वास्त दाख़िल। अदालत वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत खे नोटिस जारी करे छॾिया। धुरिन खां 23 अक्टूबर ताईं जवाब तलब। दरख्वास्त गुज़ार शहाब ओस्तो मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त बेटन खे वफ़ाक़ हवाले करणु सिंध जे अवाम जे बुनियादी हक़नि ते राताहो आहे। आइन ऐं कानून मूजिबि ॿेट सूबाई मिल्कियत आहिनि। सूबे खां का बि ज़मीन हासिल करण खां अॻु कानूनी घुर्जूं पूरियूं करण लाइ लाज़मी हूंदो आहे। दरख्वास्त गुज़ार आइलैंड अथॉरिटी जे क़याम खे गैर आइनी करार ॾींदे चयो आहे त ऑर्डिनेंस ज़रिए ज़मीनी हदुनि में तब्दीली करणु गैर आइनी आहे। इस्लाम जी सरबुलंदी लाइ अज़ीम कुर्बानी ॾींदड़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि साथियुनि जे चालीहे ते अज़ादारी जो सिलसिलो जारी। कराची में मरकज़ी मातमी जुलूस निश्तर पार्क खां नहर खां बरामद थींदो। मातमी जुलूस जे रूट्स ते सबीलूं लॻायूं वयूं। मरकज़ी मातमी जुलूस जा रूट्स कंटेनर्स रखी सील। रूट जे भरपासे वारनि इलाइक़नि में मोबाइल फ़ोन सर्विस बंदि। सखर कंधड़ा ऐं बागड़जी सूदो मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां निकितल अज़ादारनि जा काफ़िला या हुसैन जी सदाउनि सां रोहड़ी तरफ़ रवाना। सखर जे घंटाघर खां चालीहे जो मरकज़ी मातमी जुलूस बरामद थींदो। काफ़िलनि जी सिक्योरिटी लाइ 16 खां वधीक पुलिस अहलकार मुक़रर। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां 20 खां वधीक नंढा वॾा मातमी जुलूस बरामद थींदा। जुलूसनि में शामिल अज़ादारनि जा काफ़िला तय थियल रूट्स खां थींदा करबला दादन शाह ते नहर थींदा। जुलूसनि जी सिक्योरिटी लाइ 2000 खां वधीक पुलिस अहलकार मुक़रर। मातमी जुलूसनि जे रूट्स खे सील करे CCTV कैमराऊं नस्ब कयूं आहिनि। मटियारी वेझो कदमगाह मौला अली ॾांहुं वेंदड़ अज़ादारनि जे काफ़िले सां ख़ौफ़नाक हादिसो। 3 औरतुनि समेत 4 ॼणा फ़ौत, 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि क़ौमी शाहराह ते तेज़ रफ़्तार ट्रॉलर रोड पार कंदड़ अज़ादारनि मथां चढ़ी वियो। फ़ौतुनि जी मुस्मात ज़ेबू खत्तो, शाकिर ख़ासखेली ऐं अलीज़ा तौरु सुञाणप थी। फ़ौतुनि जा मड़ ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। पुलिस ट्रॉलर ड्राइवर ऐं क्लीनर खे गिरफ़्तार करे वरितो। इस्लामाबाद जे सेक्टर 6 में फ्लैट तां झेड़े जे नतीजे में हिकु ॼणो बख़्त मुनीर मारिजी वियो। जवाबदार आसिम फायरिंग करण बाद फ़रार। पुलिस मक़तूल जो लाश पोस्टमार्टम लाइ पॉलीक्लिनिक इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ऐं जवाबदार पुलिस जा अॻूणा मुलाज़िम आहिनि। फ्लैट जे मामले तां पहिरीं बि झेड़ो करण ते ॿिन्ही खे मुअतल कयो वियो हो। DIG ऑपरेशन्स नोटिस वठंदे जवाबदार खे जल्द गिरफ़्तार करण जी हिदायत करे छॾी। मलीर जे अब्दुल्ला ॻोठ में हथियारबंदनि घर में घिड़ी मोहम्मद अयास पुट मोहम्मद रमज़ान खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो घर मां धाड़े दौरान मज़ाहमत करण ते पेश आयो आहे। यूरोपी यूनियन ऐं पाकिस्तान में 6 सियासी डायलॉग। यूरोपी यूनियन जो पाकिस्तान ते हर क़िस्म जी दहशतगर्दी ऐं मनी लॉन्ड्रिंग जे ख़ात्मे ते ज़ोर। GSP+ ऐं इंसानी हक़नि बाबति कयल नई कानून साज़ी ते अमल दरामद वधाइण ते बि ज़ोर ॾिनो वियो। भारत पाकिस्तान में आइन की हुक्मरानी और कानून की हुक्मरानी से खुश नहीं होता। भारत उस दिन खुश होता है जब सकूत कश्मीर होता है, जब आप ट्रे में कश्मीर रख के भारत के हवाले कर देते हैं। भारत उस दिन खुश होता है जब आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म पर गद्दारी का पर्चा कटता है। भारत उस दिन खुश होता है जब 3 दफ़ा के मुंतखब वज़ीर आज़म, दूसरे वज़राए आज़म और पाकिस्तान के सियासतदानों के ऊपर गद्दारी के मुकदमे और बनते हैं और गद्दारी के पर्चे कटते हैं। जब आपके पास जवाब नहीं है उनकी बातों का, तो ये गद्दारी का जो कार्ड है, ये खेलना उसका जवाब नहीं है। आप ये बताएं कि क्या FIA इदारा नहीं? आप उसके इदारे के सरबराह को बुला के अपने ऑफिस में बिठा के आप उसको ये कह रहे हैं कि नवाज शरीफ को के ख़िलाफ़ मुकदमे बनाओ, मरियम नवाज़ के ख़िलाफ़ मुकदमे बनाओ, अपोजिशन के ख़िलाफ़ मुकदमे बनाओ।
और जिन लोगों ने मुझे फंड्स दिए हैं, जो आपका फॉरेन फंडिंग का केस खुला हुआ है, जो आपको फंड्स मिले हैं, उनके ऊपर से सख्ती हटाओ, उनको सवाल जवाब ना करो, उनको NRO दो। तो ये इदारों को सियासत में घसीटना और किसको कहते हैं? इसी को कहते हैं। सेलेक्टेड वज़ीर आज़म ॿिनि कलाकनि जे इंटरव्यू में चयो त ऑपोज़िशन भारत जी ॿोली ॻाल्हाए रही आहे। भारत तॾहिं ख़ुशि थींदो आहे जॾहिं अव्हां कश्मीर थाली में रखी उन्हनि आॾो पेश कंदा आहियो। जॾहिं आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ऐं नवाज़ शरीफ़ समेत अॻूणनि वज़ीर आज़मनि ते गद्दारी जा केस दाख़िल थींदा आहिनि। भारत तॾहिं ख़ुशि थींदो आहे। मरियम नवाज़ जूं जाती उमरा में JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त नवाज़ शरीफ़ खे मुल्क सां मोहब्बत जो सबूत ॾियण जी ज़रूरत नाहे। हू इलाज मुकमल कराइण बाद ॾे वापसि ईंदो। अञा जलसा शुरू ई नाहिनि थिया। गुजरांवाला में इंतिज़ामिया खे तब्दील कयो वियो आहे। मौलाना फज़ल रहमान जो चवणो त तहरीकुनि में ॾुखियायूं ईंदियूं आहिनि, पर असां हर ॾुखियाई खे पार करण जो पको पह कयो आहे। सिविल नाफ़रमानी हिकु ख़ासि मक़ाम ते थींदी आहे। असां उनखां अॻु ई हुकूमत खे अंजाम ताईं पहुचाए छॾींदासीं। JUI सरबराह जो चवणु आहे त नून लीग या असांजो फ़ौज सां को बि झेड़ो नाहे। झेड़ो हुजे हा त नून लीग आर्मी चीफ जे मुद्दे में वाद लाइ वोट छो ॾे हा। हमारी तरफ से फौज के साथ, उसकी क़यादत के साथ किसी किस्म का कोई झगड़ा और तनाज़ा नहीं है। आपने खुद ही कह दिया कि कल तो आपने उनके एक्सटेंशन के लिए वोट दिया था, जिस पे आप ये साबित कर रहे हैं कि मुस्लिम लीग और उसकी क़यादत का फौज के साथ कोई तनाज़ा नहीं है, उनके लिए कोई मुश्किल नहीं पैदा कर रहे। लेकिन अगर मुश्किल पैदा है तो इसका माना यह है कि उनकी तरफ से है, हमारी तरफ से। और जहाँ तक सिविल नाफरमानी की बात है, मेरे ख्याल में सिविल नाफरमानी एक ख़ास मकाम पर जाकर होती है। हम इंशाअल्लाह उससे पहले ही उनको अपने अंजाम तक पहुँचा देंगे। नैब कराची जो कारनामो करप्शन जी जांच लाइ गुज़िरियल साल लाॾाणो करे वियल अॻूणे डायरेक्टर सॉलिड वेस्ट मैनेजमेंट रफ़ीक शेख जे घर ते तलबी जो नोटिस उमाणियो वियो। फौती ऑफिसर खे तलबी जो नोटिस उमारण ते बल्दिया कोरंगी जे अमलदारनि पारां ॾुख जो इज़हार। संदन चवणु आहे त नोटिस सां न रुॻो रफ़ीक शेख जी साख खे नुक़सानु रसियो, पर संदसि वारसनि खे बि शर्मिंदगी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। नैब अमलदारनि खे इहा ख़बर हुजणु घुरिजे त जंहिं शख़्स खां हू इंक्वायरी करणु चाहिनि था उहो हिन दुनिया में आहे बि या लाॾाणो करे वियो आहे। सिंधड़ी भरिसां कंगल ढंढ खे कट ॾियण बाद पाणी केतिरनि ई ॻोठनि खे ॿोड़े खाही दौलताबाद रोड तां ओवरटॉप थियणु लॻो। ढंढ जे पाणी यूसी समन शाह जे 100 खां वधीक ॻोठनि खे ॿोड़े छॾियो। सवें ख़ानदान पंहिंजा घर ख़ाली करे रस्तनि ऐं बंदनि जे किनारनि ते बेयारो मददगार वेठल। इंतिज़ामिया ढंढ जे पाणी जो रुख मोड़ण लाइ के बि उपाउ न वरिता। घरनि मां बि पाणी निकाल करण लाइ कखु भञी बीणो न कयो। 8 अक्टूबर 2005 जे ख़ौफ़नाक ज़लज़ले खे 15 साल गुज़री विया। सुबुह जो 8:39 मिंटनि ते आयल 7.6 जे ज़लज़ले सबबि 70,000 खां वधीक माण्हू फ़ौत ऐं हज़ारें ज़ख़्मी थिया हुआ। ऐं अमेरिका जे नायब सदारती उम्मीदवारनि माइक पेनिस ऐं कैमला हैरिस विच में पहिरियों मुबाहिसो। कोरोना वबा ऐं वायरस जे करे मुतासिर इक़्तिसादी मामलनि ते ॻाल्हि ॿोल। कैमला हैरिस जो चवणु आहे त अमरीकी सदर खे कोरोना जी शिदत बाबति ॼाण हुई, पर अवाम खां सभु कुझु लिकायो वियो। ट्रंप जी नाक़िस पॉलिसी सबबि 2 लख खां वधीक माण्हू मौत जो शिकार थिया। टैक्स में रुॻो अमीर तबिके खे फ़ाइदो ॾिनो वियो। माइक पेनिस जो चवणु आहे त सदर डोनाल्ड ट्रंप कोरोना खां बचाव लाइ जोगा क़दम खणी रहियो आहे। कोरोना ते सियासत न करियो। ट्रंप इक़्तिदार संभालियो त मईशत जी हालत बदतरीन हुई। अॼु मुल्क मज़बूत आहे ऐं साल 2021 में अमरीका लाइ कामयाबियुनि जो साल हूंदो। अस्सलामुअलैकुम। टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां हमीर शेख। हेडलाइन्स हवाले थियूं तफ़सीली ख़बरूं हिन ब्रेक खां।